अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। अॼु जी कहाणीअ जो उनवान आहे ॿधीअ ऐं इतिहाद में बरकत आहे। हिकु ॻोठ में हिकु हारी रहंदो हो। खेसि 4 पुट हुया। हारी त निहायत शरीफ़ इंसान हो, पर हिन जा पुट पाण में हर वक़्तु कंहिं न कंहिं ॻाल्हि में विढ़ंदा रहंदा हुआ। कॾहिं हिकु छोकिरो ॿिए जी कमीज़ फाड़े छॾींदो हो त कॾहिं ॿियो टे खे हिकु मुक हणी कढंदो हो। इन्हनि जी वेड़ मां हारी निहायत घणो परेशान हो। ही इन्हनि खे सम्झाईंदो रहंदो हो, पर इन्हनि छोकिरनि खे सम्झ में का ॻाल्हि ई न ईंदी हुई। हिकु ॾींहुं इन हारीअ पंहिंजे पुटनि खे चयो त 4 चॿक गॾु करे या 4 काठियूं गॾु करे हिकु रसीअ में ॿधी मूं वटि खणी अचो। जॾहिं संदसि पुट काठियूं खणी आया त हुन वॾे पुट खे चयो त इन्हनि काठियुनि खे पूरी ताक़त जो ज़ोर ॾेई भञी ॾेखार। हिन घणा ई ज़ोर लाथा, पर काठियूं भञी न सघियो। अहिड़ी तरह वरी 3 खे चयईं, अहिड़ी तरह 4 खे चयईं, पर काठियूं केर बि न भञी सघियो। हारी इन्हनि काठियुनि खे छोड़े जुदा कयो ऐं पुटनि खे चयाईं त हाणे हिकु हिकु करे भञी ॾेखारियो। संदसि पुटनि ईअं कयो त इहे सवलाईअ सां भञी छॾियूं। पुटनि पंहिंजे पीउ जे चवण ते सॼो कमु त कयो, पर इन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त वालिद साहब इन्हनि खां इहे काठियूं छो भञरायूं। जॾहिं काठियूं भञी पियूं त संदन वालिद चयो त तव्हांखे ख़बर आहे त मां हीअ महिनत तव्हां खां छो कराई आहे। सभिनी चयो त असांखे कहिड़ी ख़बर बाबा। संदन पीउ चयो त ॾिसो, जॾहिं इहे काठियूं हिक ॿिए सां गॾु ॿधल हुयूं त इन्हनि खे अव्हां मां को बि भञी न सघियो, पर जॾहिं ही जुदा थी वियूं, अव्हां जे हथ में आयूं त तव्हां इन्हनि खे सवलाईअ सां भञी छॾियो। अहिड़ी तरह जेकॾहिं तव्हां बि पाण में गॾिजी प्यार ऐं मिठ ऐं मुहबत सां रहंदव त को बि तव्हांखे नुक़सानु पहुचाए न सघंदो, पर जेकॾहिं तव्हां पाण में हर वक़्तु जुदा जुदा रहंदव ऐं विढ़ंदा रहंदव त टियों माण्हू हमेशह तव्हांखे नुक़सानु पहुचाए सघे थो। हारीअ जे पुटनि खे हीअ नसीहत सम्झ में आई ऐं पंहिंजे पीउ खे हमेशह लाइ इहो वाइदो कयो त आईंदा कॾहिं बि पाण में न विढ़ंदासीं ऐं हमेशह प्यार ऐं मुहबत सां रहंदासीं। इन ॻाल्हि ते इन्हनि जो पीउ ॾाढो ख़ुशि थियो ऐं टिन्ही खे 4 खे भाकुर पाताईं। प्यारा ॿारो, ॾाहनि सच चयो आहे त ॿधी ऐं इतिहाद में बरकत आहे। ईअं करण सां जेको टियों माण्हू अव्हांखे नुक़सानु पहुचाइणु चाहींदो, उहो हमेशह नाकामी जो मुंहुं ॾिसंदो। तंहिं करे ॿधी ऐं इतिहाद सां रहंदा कयो, प्यार ऐं मुहबत सां रहंदा कयो, पाण में विढ़ंदा न कयो। ऐं अॼु जी कहाणी हिते ई ख़तमु थिए थी। इजाज़त ॾींदो। अल्लाह हाफ़िज़।